ठटोडर झंपीर लग झंपीर नूरियाबाद रोड ते नज़र फार्म डॉक्टर लखमीर खान पालारी स्टाफ वटि कराची खां टंडो मोहम्मद खान नींदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन ॿिनि मोटरसाइकिलनि सां टकराइण जड़ण बाद ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी रोड भरिसां दुकाननि में काहे पई दुकान अॻियां वेठल माण्हू भरी जान बचाई जॾहिं त मुसाफ़िर वैन दुकान जा छपड़ा तोड़े दुकाननि खे काफ़ी नुक़सान पहुचायो आहे जॾहिं त मुसाफ़िर वैन जे टक्कर में मोटरसाइकिल सवारनि समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में झंपीर वासी मोटरसाइकिल सवार बिलावल वल्द शेर मोहम्मद चांग मुसाफ़िर वैन ड्राइवर अबू बकर रिद ऐं ॿिया शामिल आहिनि जिन खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो जितां सख़्त ज़ख़्मी झंपीर वासी बिलावल चांग खे गणती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। झंपीर पुलिस मुसाफ़िर वैन खे तहवील में वठी वधीक जांच जारी करे छॾी आहे जॾहिं त कोहिस्तान जे समाजी अॻवान डॉक्टर लखमीर खान पालारी पारां रोड भरिसां नईं जोड़ायल मार्केट जे दुकाननि खे बि वैन काफ़ी नुक़सान पहुचायो आहे जंहिंजो बि अज़ालो थी नाहे सघियो। दुकानदारनि मुतालबो कयो त खेनि पहुतल नुक़सान जो अज़ालो करण समेत ज़ख़्मी थियल माण्हुनि जो इलाज कराए सघनि हयाती बचाई वञे। ॿिए तरफ़ डॉक्टर लखमीर खान पालारी चयो आहे त हीउ हादसो मुसाफ़िर वैन जी तेज़ रफ़्तारी लापरवाही सबबि पेश आयो आहे। हिन चयो त झंपीर नूरियाबाद रोड ते हलंदड़ वैननि वारा मुसाफ़िरनि क़ौमी आबादी लाइ मौत जो राकास बणियल आहिनि। हिन RT हैदराबाद DC ठटो ऐं SSP ठटो खां मुतालबो कयो त ग़ैर क़ानूनी हलंदड़ वैननि खे बंदि कराए मक़ामी रूट ते हलंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जे लाइ रफ़्तार जी हद मुक़ररु कराए अवाम खे वधीक नुक़सान खां बचायो वञे।